मके पाक मां रवाना थिया हुते आशिक रोज ईंदा मदीने जे ॿाहिरां बीही ओ मदीने जी मेन गेट ते जेको रस्तो मके ॾाईंदो हो उते जबलन जे चोटिन ते बीही मुझे मोहम्मद करीम जे अचण जो इंतजार कंदा हा। उते पहुचन दिहाड़ी सूमर अंगारो अरबा खमीस जुम्मो छंछर आचर ओ सजो हफ्तो रोज सुबह जो अचन दिसी 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 सिजु गरम थे मोटी वञ अज भी महबूब न आयो वरी मोटी वञन वरी अचन वरी मोटी वञन रोज ये इंतजार कंदा हा त महबूब अज भी न आयो अज भी न आयो। पर मुसलमानो सूमर जे दिहाड़े आया बी इंतजार करे मोटी मदीने पंहिंजे घरन में वया चयूं गर्मी थी वई आ महबूब अलाए केरे ईंदा। मोटी जॾहिं घर पुगा खुदा जो कसम यहूदी वेठो हो इंतजार में हीअं जो ॾिठई त सुभान अल्लाह सुणन जो सरदार अचे थो। यहूदी कीअं सुञातो यहूदी ॾिठो त अहिड़ो सुहिणो कॾहिं बि कोन ॾिठो वियो आहे ऐं अचे बि मके ॾऊं थो हीअं मदीने ॾे मुंहुं करे सॾु कयई ओ मदीने वारो ओ मदीने जान सारो ओ बनू नजार वारो ओ मर्दो ओ गुलामो ओ बुढ़ो बारो निकरी अचो जय महबूब जो इंतजार कंदा हुजो उहो तव्हां जो मक़सूद रसूल अची रहियो आहे। जियां जो माण्हुनि जे कननि ते ऐलान पहुतो हदीस पाक में अचे तो त मर्द ऐं औरतूं फसइद रजाल वन्नसा फौकल बुयूत मर्द ऐं औरतूं हीअं घरनि मां तकड़ियूं तकड़ियूं ऐं तकड़ा तकड़ा छित ते चढ़ी हीअं निज़ारा करण लॻा ॾिसूं त महबूब अचे थो अलाए न वदफरकल गिलमान वल ख़दम फौकल वदफरकल गिलमान वल ख़दम युनादून या मोहम्मद या रसूल अल्लाह वदफरकल गिलमान वल ख़दम फित्तुरुकी युनादून या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह। मर्द औरतूं मथे चढ़ी विया छितिन तूं ॾिसन पिया नंढड़ा ॿार ऐं गुलाम घिटन में ड्रोड़ंदा बि वतन पिया ऐं ईअं चवंदा पिया वतन या मोहम्मद या रसूल अल्लाह। मर्द छितिन तूं लथा औरतूं छितिन तूं लथियूं नंढड़ा ॿार घिटन में हाणे मर्द बि घिटन में मुसलमानो गुलाम घिटन में हीअं वञन मदीने वारे साईं जे इस्तक़बाल जे लाइ पिया ओ ईअं चवंदा पिया वञन जा रसूलुल्लाह जा नबीउल्लाह अची वियो अल्लाह जो रसूल अची वियो अल्लाह जो प्यारो नबी। चओ चओ सुभान अल्लाह। सभई नारा हणंदा पिया वञन ओ जेड़ी महिल मुंहिंजे महबूब जे आॾो वञी नंढड़ा ॿार बि बीठा ॿुधंदो नंढड़ा ॿार बनू नजार कबीले जा जेके मुझे महबूब जे नानंगम होया मुझे महबूब जा नानाणा मदीने जा होया आहा उहे बनू नजार जा नंढड़ा ॿार दफ़ हथन में दफ़ साईं जे आॾो बीठा
मुझा महबूब जीअं जो आया न हिकड़ी रिवायत में पढ़ियुमि त मदीने वारो साईं ऐं अबू बकर सिद्दीक जॾहिं अचनि पिया त माण्हू सुञाणे न पिया सघनि त मुहम्मद कहिड़ो आहे अबू बकर कहिड़ो आहे मुझो महबूब त पधरो आहे पर अबू बकर सिद्दीक एॾो त फना फिर रसूल में दर्जे ते पहुतल हुयो जो महबूब जे सुन्नतुनि जो मज़हर अबू बकर सिद्दीक थी पियो तू जैसा मोहब्बत कंदे न ओड़ी सूरत थी वेंदई ईअं आहे या न आहे ॾिठो अथव न ऐं मां हिते आयो आहियां अल्लाह जी ज़ात जो कसम जेको साईं नाले मिट जो माइट थो ॾिसां सभु साईं जे सूरत जो ॾेख था ॾियनि इहा उन्हनि जी साईं सां मोहब्बत आहे नंढड़ा ॿार बीठा मुंहिंजे महबूब जे आॾो मुंहिंजे साईं जा नानाणा चओ चओ नंढड़ा ॿार दफ़तन में खयूं बीठा मुझे महबूब जे आमद जा सेरा पिया चवनि ओ जेका ये ख़ल्क़ वई जुलूस कढी साईं रे त महबूब थो अचे उम्र की पाओ बहारो महबूब थो अचे गॾजी करण गुज़ारो महबूब थो अचे मुर्की पो बहारो महबूब थो अचे गॾजी करण गुज़ारो महबूब थो अचे नंढड़ा ॿार मुझे साईं जे आॾो बीठा दफ़ पिया वॼाइनि ऐं मुझे साईं जा सेरा पिया चवनि कीअं पिया चवनि चवनि पिया तल अल बद्र अलैना तल अल पंहिंजे ॿोलीअ में तल अल बद्र अलैना मिन सियना तिल विदाई सुभान अल्लाह तल अल बद्र अलैना मिन सियना तिल विदाई तल अल बद्र अलैना मिन सियना तिल विदाई वजब शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई वजब शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई महबूब बीठो आ नंढड़ा ॿार सेरा पिया चवनि जिअं तूं पंहिंजे घोट जे लाइ चवंदो आ मुंहिंजे घोट जो चेहरो चंड जहिड़ो आ मां पंहिंजे घोट जा लटा मदीने मां घुराया मां पंहिंजे घोट जी वाच कराचीअ मूं घुराया तूं केॾी न नेकी कंदो आ मदीने जा नंढड़ा ॿार इएं पिया चवनि त ही महबूब न आयो आ पर असां ते चोॾीअ जो चंडु बिरी पियो आ असां ते अल्लाह जो शुक्र करण वाजिब आ छो त हे अहिड़ो महबूब मिलियो आ जेको अल्लाह सां मिलाइण वारो आ तल अल बद्र अलैना मिन सियना तिल विदाई वजब शुक्र अलैना वजब शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई तल अल बद्र अलैना मादा लिल्लाह दाई मुझो महबूब पंहिंजो इस्तक़बाल करण वारनि जे मथनि ते शफ़क़तुनि जा हथ पियो फेराए बुज़ुर्गनि सां प्यार करे नौजवाननि सां प्यार करे पंहिंजे नानाणनि ॾे निहारे ऐं चवे पियो तव्हां मूंसां प्यार कंदा आहियो
उहे प्या चवन हाओ साईं कीअं न प्यार कंदा आहियूं। मुझे महबूब फरमायो मां भी तव्हां सां घणी मोहब्बत कंदो आहियां। माना जेको महबूब जो जुलूस कढे, महबूब जो इस्तकबाल करे, महबूब जे शान में सना ख्वानी करे, ओ बुगन जा मेहमानो उन्हनि सां अल्लाह जो रसूल बेहद मोहब्बत कंदो आ। अवां ऐं असां अल्लाह खे ऐं उन जे रसूल के ज़ोर प्यारा आहियूं। जॾहिं मुझे महबूब जे मीलाद जी रात आई, उहा विलादत वारी घड़ी करीब आई। अम्मा आमिना साइण दी फरमाए रई तु सलासत आलामिन मदरूबातिन अलम फिल मशरिक व अलम फिल मगरिब व अलम अला ज़हरिल काबती फवलदत मुहम्मदा। ख़साइसुल कुबरा जी हदीसा। अम्मा आमिना त कूड़ न ॻाल्हाईंदी, सच्चे नबीअ जी मावा उहा बि सची आ। चवे थी त जहिड़ी महिल मुझे महबूब जे अचण जी घड़ी आई, मां ॾिठो त ओभर में झंडो लगायो वयो। महबूब जे मीलाद जो ॿियो झंडो ओलह में लगायो वयो। टियों झंडो काबतुल्लाह जी छित ते लगायो वयो। अम्मा आमिना दी चवे उन खां पोइ मां ॾिठो त मुहम्मद करीम दुनिया ते अची वियो। फवलदत मुहम्मदा। ओ पहिरियों मीलाद जो झंडो जिब्रील ओभर में हयो, ॿियो झंडो ओलह में हयईं, टियों काबे जी छित ते हयईं। माना त महबूब जे मीलाद जा झंडा हणण बि जिब्रील जी सुन्नत आ। ऐं झंडा हणण जो मतलब इहो त महबूब जी हुकूमत ओ इन मक्के शरीफ खां शुरू थींदी, ओ इन पूरब खां पश्चिम ताईं, ओभर खां ओलह ताईं, ॾखण खां उत्तर ताईं जाॾे निहारींदो तारे मुझे मुहम्मद करीम जी हुकूमत हलंदी रहंदी। ऐं ॿियो बि सबक मिलियो, मां मिनाई न त को कोठे ते चढ़ी बीठी हुई, उहा घर में हुई। चवे थी त मां ॾिठो त जिब्रील झंडा पियो महबूब जे मीलाद जाने ओभर में आखिरी मुल्क इंडोनेशिया जितां सिज निकिरंदो आ। अम्मा मक्के में वेठी आ। मक्को शरीफ दुनिया जो सेंटर आ, जाते काबतुल्लाह आया इहो दुनिया जो विच थव। इते अमरे मक्के शरीफ में काबे जे आॾो घर आ। अम्मा आमिना अंदर कमरे में वेठी आ, पर नूर वारो नबी जो अचण वारो थियो। अम्मा थी चवे मुझे आॾो पर्दा खजी विया, मां ओभर बि ॾिसां पई त ओलहो बि ॾिसां पई। अलाह वारनि खां न ओभर ओझल आ, न ओलहो ई ॻुझो आ। ॻाल्हायो। अलाह वारनि जूं नज़रूं त सतन आसमाननि ते बि पहुचंदियूं आहिनि। उन महबूब जे मीलाद में आया आहियो, शुक्र कयो जो अलाह तव्हां ऐं असांखे मीलादी बणायो आहे। चओ चओ अल्हम्दुलिल्लाह। असां ते शुक्र करणु ज़रूरी आहे जो अलाह असां अहिड़ो महबूब ॾिनो आहे। तॾहिं त रब ऐलान फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। मोमिनन ते मौला जो एहसान आ। चओ चओ मोमिनन ते
मालिक साईं जो एहसान आ तव्हां मोमिन आयो असीं मोमिन आहियूं जेको शुक्र करे वो मोमिन आ जेको शुक्र करे उहो ई मोमिन आ सीरतुन नबी मल्हाइण सां सीरतुन नबी जलसा मल्हाइण सां को इश्क जो इज़हार न थींदो आ सीरतुन नबी यानी नबीअ जो अखलाक त अहिड़ो जो काफ़िर बि मञीदा थोरो ॻाल्हायो सीरतुन नबीअ जा जलसा करे ऐं हिन उन के जो घटि वधि ॻाल्हाए जी आहे कहिड़ी सीरतुन नबी आ सीरत खे त काफ़िर बि मञीदा जश्न ईद मीलादुन नबी मल्हाए त मञिया आहिनि आहे या न आहे अबा असांजो उन्हनि सां छा वञे आशिक़ पंहिंजे इश्क में हुजे ईअं आहे थोरो ॻाल्हायो ओ सरतियूं अमी त वञोड़ी वञोला मुंहिंजोड़ी ले खुल कने सां सुभान अल्लाह चओ सरतियूं अमी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां सर जोर दे मदली जलसो करणो आ माइटन जो जलसो आ गाल वणी न वणी जोर दे बाबा सरत्यूं आवी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां सरत्यूं आवी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां बाला मिया उठता आरी जो मजाला ओडा घने डाण दियोड़ी दियोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां सरत्यूं आवी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां सरत्यूं आवी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां भलो मियां हेडो शहर भोर जो अला साईं मेरे मिस्कीन जी मञोड़ी मञोला ओ मेरे मिस्कीन जी मञोड़ी मञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां सरत्यूं आवी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां ओ दियूं शाहुलती पुचे अला अदियूं शाहुलती पुचे अला आहे अंदर आवाले उन्योड़ी उन्योला मुंह जोड़ी ले खोल कने सां मुंह जोड़ी ले खोल कने सां सरत्यूं आवी त वञोड़ी वञोला मुंह जोड़ी ले खोल कने सां तू बि आशिक़े रसूला कहिड़ो महबूब जे लाइ जबल जाॻिया थी कहिड़ी विंदर वोड़ी थई महबूब जे मिलण जे लाइ कहिड़ा पाण पिथूं कया थई कहिड़ो त तूं डूंगर डोरिया
अरे तो खाए मुखा तो वह ससुई औरत भली हुई जेका पंजे पुनल जे लाए जबल पई झागींदी वते पंजे पुनल के मिलण जे लाए ओ मिरन खां बि न पई डिजे पंहिंजो पुनल माणण जे लाइ कशाला पई काटे तू आशिक़ तो सदाए आहे बि मर्द महबूब जी सुन्नत नथो रखे दाढ़ी कानई पटको कोन्हई डंदण कोन्हई घर तो वञी सलाम नथो करी मस्जिद में तो अची खाबो पैर पैरां तो रखी ओ मुसलमान कंहिंखे मिली तो सलाम नथो करी हमेशा तुंहिंजो मथो घाड़ो आ मां त चवंदो आहियां तूं छाजो आशिक़ आ आशिक़ हुई त ससुई हुई पर यार सोच त सही ससुईअ जो वर पुनल आ ऐं तुंहिंजो ऐं मुंहिंजो महबूब मुहम्मद मिठल आ सुभान अल्लाह उनजे सुन्नतुनि ते हलण जी त कर न पाण फरमाईंदा जंहिं मुंहिंजी सुन्नत जियारी उन ॼण मां मुहम्मद खे जियारियो जंहिं मुंहिंजी हिक सुन्नत फसाद वारे वक़्त में ज़िंदह कई ॼण उनखे अल्लाह पाक उनखे 100 शहीदनि जो सवाब अता फरमाईंदा मुसलमानो तंहिंजे करे कोशिश कयो महबूब जे सीरत ते अमल कयो आशिक़े रसूल था सॾायो सुन्नी था सॾायो हेड़ियुनि महफ़िलुनि में मथे उघाड़ा था अचो मूंखे इहो ॾिसी ॾुख थींदो आहे जीअं तीअं करे मथो ढकियो सावण में मथो ढकियल हूंदो गर्मी न लॻंदव सियारे में मथो ढकियल हूंदो सर्दी न लॻंदव तंहिंजे करे छो त आज़ाए रईसा में दिमाग़ ईंदो आहे ॾिसो अल्लाह साईं हिन दिमाग़ खे ओ हिन सभिनी अंगनि उज़वनि खां मथे रखियो आहे माना सभिनी खां मक़ाम हिन मथे जो ऐं हिन दिमाग़ में मग़ज़ जो आहे जेकर इनखे नुक़सान थींदो त सॼे जिस्म ते नुक़सान थींदो आहे तंहिंजे करे मदीने वारो साईं तव्हां असांजो ख़ैर ख़्वाह आहे अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम तू बीमार थींदे मुझे महबूब के तकलीफ़ ईंदी तोखे का तकलीफ़ थींदी तॾहिं त मुझे महबूब ॾस ॾिनो आहे त मथो ढकियो तॾहिं त मुझे साईं सुन्नतुनि ते हलण जो हुकुम कयो आहे पाण फरमाईंदा त जेकॾहिं मूंखे इहो भउ न हुजे हा त ॾंदण अलाह मुंहिंजी उम्मत ते फर्ज़ करे छॾींदो न त मां हुकुम कयां न त हर नमाज़ खां अॻु में ॾंदण हणो उहो बि फर्ज़ थी वञे हा पर साईं जन फरमायो त इन को ॿार को बि बचायांव थो मां तव्हांखे ॾंदण हणी थो ॾेखारियां तव्हां बि हणो सवाब बि मिलेव सफ़ाई बि थिएव डॉक्टर बि अॼुकल्ह चवनि था त सुबुह जो नाश्ते खां पहिरियां ॾंदण कयो नाश्ते खां पोइ ऐं राति जो सुम्हण खां अॻु में ॾंदण कयो ऐं डॉक्टर 2 दफ़ा था ॾसनि मदीने वारा साईं 5 दफ़ा ॾसियो ॾंदण जा फ़ाइदा ॾंद सलामत अखियूं सलामत तव्हां वञो डॉक्टरनि ॾे जेके आई स्पेशलिस्ट आहिनि सर्जन आहिनि तव्हां उन्हनि खां पुछो उहे चवनि था त ॾंद जे सूर जो सिधो सो ताल्लुक़ अखि सां हूंदो आहे माना ॾंद में सूर त अखियुनि में बि सूर पवंदो आहे यानी तव्हां ॾंदण कंदव त अखि बि सलामत रहंदव